मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब जी हिदायतन ते वाटर कॉर्पोरेशन पारां पाणी चोरनि ख़िलाफ़ जारी क्रैकडाउन में हिकु ॿी वॾी कामयाबी हासिल करे वरिती आहे। एंटी थेफ्ट सेल वाटर कॉर्पोरेशन हिकु संजीदा नौइयत जे पाणी चोरी जी कोशिश खे नाकाम बणाईंदे डेनम इंटरनेशनल नाले फैक्ट्री ख़िलाफ़ मौसर कार्रवाई कई। ऑपरेशन में एंटी थेफ्ट सेल चीफ सेक्रेटरी ऑफिसर समेत वाटर कॉर्पोरेशन जे अमले हिस्सो वरितो। तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन मूजिब इहा कार्रवाई पोर्ट कासिम इंडस्ट्रियल एरिया वेझो अमल में आंदी वई, जिते डेनम इंटरनेशनल नाले टेक्सटाइल कंपनी हाले जी कंडीवेट मां गैर कानूनी तौर पाणी हासिल करे रही हुई। वाज़े रहे त ॼाणायल कंपनी खे वाटर कॉर्पोरेशन तरफ़ां कानूनी तौर ते 1.5 इंच कुतुर जो पाइप जो कनेक्शन फराहम कयो वियो हो। मुआइने दौरान इंकशाफ थियो त कंपनी 6 इंचनि कुतुर जे गैर कानूनी समर पंप ज़रिए हाले जी कंडीवेट मां रोज़ानो हज़ारे गैलन पाणी चोरे करे रही हुई। वाटर कॉर्पोरेशन जी फौरी कार्रवाई जे नतीजे में गैर कानूनी समर पंप खे मौके ते ई मुनक़तअ कयो वियो, जॾहिं त वधीक कानूनी कार्रवाई जे लाइ वाटर कॉर्पोरेशन पाणी चोरी में मुलविस अनासरनि ख़िलाफ़ लाॻापियल थाणे में FIR पिणु दाख़िल कराए छॾी आहे। इन मौके ते तर्जुमान वाटर कॉर्पोरेशन वाज़े कयो त पाणी चोरी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी ऐं हिन कबीह अमल में मुलविस माण्हू ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी।